जो दरिया असां उन्हनि जे अॻियां कमज़ोर पइजी वियासीं न त पोइ बि तोखे असां उन्हनि जे हवाले कोन कंदासीं, पर हितां निकिरणी तोखे वाट ज़रूर ॾींदासीं। राणा, छोकिरीअ जो ॾस मिलियो आहे छा? इहा ॻाल्हि वरी तोसां कंहिं कई? का बि ॻाल्हि हूंदी आहे न, लिकंदी न आहे राणा खान। तूं मूंखे रुगो इहो ॿुधाए, सच आहे या कूड़? इहा ॻाल्हि त सची आहे, पर छोकिरीअ जा ज़ाहिर न आहे थी। राणा, मां चवां थी हिन कम में सुल्तान वारनि जो साथ न ॾे। छो? सुल्तान वारा पंहिंजी भेण खे आणे हुनखे कुई फिटी कंदा, पर तूं हुन खून में भांगे भाईवार थींदे। छॾियो वेचारीअ खे त वतंदी पंहिंजो दाणो पाणी चुगंदी। कहिड़ो तव्हांजे मथां भार आहे जो ज़बरदस्ती हुनखे मोटाए हुनखे मारण था चाहियो? मां त गुरुनि जे मथां को बि ज़ोर कोन थो रखां। बाक़ी अॻिते सुल्तान ॼाणे, छोकिरी ऐं छोकिरी जो नसीब। भाऊ मां केरु आहियां? तू मुसाफिर है वा मुसाफिर। पोइ रेन कहिड़े ट्रेन ईंदी? यार वेन में लेट थींदई, बाक़ी तू स्टेशन में वञो, वो गाड़ी आई तो तोखे ॿुधाईंदासीं। छिक पंध के वट पंध के, छिक पंध के वट पंध के। राबा हिन मथां तो कहिड़ो फार्मूलो इस्तेमाल कयो आहे जो हे रेल कार बणजी वियो आहे? उस्ताद लई जो बूरो माथुर जा पन ऐं चरियो धातु जा पन। चरियो धातु जो प्यार अथईसि, तॾहिं तुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे। जल्दी कर जल्दी कर, को ॿियो फार्मूलो तयारु कर त हिनखे पीआरियूंसि। जे प्रेम में अची वञे न त ही रेल कार जेकी अथई न, इहा हलंदी रहंदई, स्टेशन यादि कोन ईंदसि। उस्ताद ॾिसां थो जॾहिं मुंहिंजो पहिरियां थो मुंहिंजे जेको असरु थिएसि। अबा स्टेशन आई या कान आई? न स्टेशन हाणे अॻिते थी बस। साहब वारो कर को ॿियो फार्मूलो इस्तेमाल कर, ही रेल छुटी न पीअंदी कोन। पुट ॿुधायो छो नथा त सदोरीअ जो तव्हां छा करे आया आहियो? अॼु या सुभाणे इन्ही छोरी खे ख़तम करे छॾींदासीं। वधीक जायूं ॻाल्हियूं करे असांजो दिमाग़ ख़राब न कर। पुट हुनखे हुनजी हालत छॾे नथा सघो। जॾहिं हू हिते आहे बि न, जिते बि आहे छॾे ॾियोसि पंहिंजे हालत वञी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। बासी जेसिताईं सदोरी खे ॻोठ वापसि आणे ॻोठ वारनि जे साम्हूं न मारींदासीं, ओसि ताईं असांजी दिलि खे सुकून न ईंदो। पंहिंजी भेण खे कारी करे मारण सां छा तव्हांजी इज़त वधी वेंदी ऐं माण्हू सभु तव्हांखे चङो चवंदा? हल असांखे सॼो ॻोठ कमीनो कुतो चए, पर असां इन छोरी खे माफ़ न कंदासीं। ही ॻोठ छॾे भॻी आहे, असां उनखे हिन ॻोठ में वठी अची मारींदासीं। तव्हांखे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे? ॾिजो उन ख़ुदा खां जेके तव्हांखे मरी मुंहुं ॾेखारणो आहे। बस हाणे बस छॾियो इहो ट्रीको। ईअं सम्झ त सदोरी ॼाई न ही। अदा चाचो मास्टर ऐं मासी असांजे दिमाग़ में किलियूं ठोके छॾींदा आहिनि, इहे असांजो दिमाग़ पंचर करे छॾींदा आहिनि। अदा आयो तो मलूक खान। इहो तव्हां सुठो नथा कयो। मूंखे कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए हिते वठी आया आहियो ऐं हाणे वरी कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो? मलूक इन में तुंहिंजी बि भलाई आहे ऐं सदोरी जी। इन करे चवां थो त इज़त सां सदोरी खे तलाक ॾेई तव्हां निकिरी वञो। सदोरी मुंहिंजी ज़ाल आहे, तव्हां ज़बरदस्ती मूंखे तलाक नथा ॾियाराए सघो। केरु कम वक़्त थो चए त असां तोखां ज़बरदस्ती तलाक ॾियारींदासीं? तूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां तलाक ॾींदी। मां राज़ी न आहियां। सदोरी मुंहिंजे हवाले कयो त मां हुनखे पाण वठी वञा। अदा ही ईअं न मञींदो। मां त चवां थो ॾे इजाज़त, ॾियांसि सटको। दोदा मोल खे छा मार, ही जेतिरा ॾे हितां आहे न, हिन खां वञी बकरियुनि जो गाह कर। असांखे कहिड़ो नुक़सान? ही जेतिरा ॾींहं ज़िद ते आहे,
असांखे दिनार रखण जी ज़रूरत न पवंदी। हिन खां गाह बि कराएसि ऐं बकरियूं विछाईंदासीं। तव्हां सुठो नथा कयो। तव्हांखे शायदि इहा ख़बर न आहे त मां डिघो माण्हू आहियां। तव्हां मलूक जी बि मलाजा ॾिठी कान्हे का। अदा ही भी डिंगो मुड़स आहे। रुली आसे पर आहे तेस। हाणे ॿुधाए सम्झई? न न छा थो कहे? न न जेको तव्हां चवंदव उहो मां कंदुसि। लाला मूंखे पूरी पक आहे त सुल्तान वारनि जी भेण ज़िंदा आहे ऐं जिते हू रहे पई मां उहो ॻोठ बि ॾिसी आयो आहियां। छोकिरी खे तो पान ॾिठो आहे या ईअं शक अथई? शक न लाला, मूंखे पूरी पक आहे। इन जे करे लाला मां तो वटि आयो आहियां। छिकरे यार हिक खां ॿ हूंदासीं त सुठो रहंदो। पोइ जिथे आहे हली हुन सां मिली अचूं। जेकॾहिं उते हूंदी न त असां सां कूड़ कोन हणंदा। कॾहिं हलणो आहे वरियाम? मां त चवां थो त अॼु ई हलूं। जेकॾहिं परे न आहे न शाम ताईं मोटी ईंदासीं त हलूं था। बाक़ी जेकॾहिं पंधु परे आहे देरि थी वेंदी पोइ सुबुह जो था हलूं। ठीकु आहे लाला, सुबुह जो तयार थी रहिजा, सवेरे निकिरी हलंदासीं। घोड़ा कल्ह खां वठी मलूक वियो मुंहिंजे भाउ खे ॻोल्हण, अॼु बि कोन मोटियो आहे। अलाए किथे गुम थी वियो। मूंखे लॻे थो त तुंहिंजे भाउ खे ॻोठा वठण वियो आहे, तॾहिं देरि कई अथसि। ख़ैर आहे, अची वेंदो। हाणे तूं बि घणो ख़ुशि न थी। जेको घर में राशन पयल हो न उहो सभु ख़तम थी वियो। हाणे बुख बि पाण मरंदे। रुगो मां बुख कोन मरंदसि, तोखे बि वेला कटणा पवंदा। तोखे त ख़बर आहे न मां सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। अरे पाड़े ओड़े में वेंदसि त केरु न टुकुर ॾींदो मूंखे। बुख पाण मरंदे। मुंहिंजो अलाह मालिक आहे, मलूक न आयो त मां बि बुख कोन मरंदसि। पोइ त वेठो धूड़ पा, मां वञा थी पाड़े में को टुकुर वठी खावां। बुख लॻी आहे, जे मिलियो वधीक त तुंहिंजे लाइ खणी थी अचां। मास्टर ईसा तो वारनि छोरनि असांखे ॾाढो तंग कयो आहे। अथव को पीर मुर्शिद, उन जे सदके असांजी जिंद छॾियो, असांखे तंग न कयो। तव्हां त असांजी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। तूं छा थो सम्झी त मां पंहिंजे छोकरनि खे कोन सम्झाईंदो हूंदुसि, पर हू मुंहिंजी ॿुधनि ई कोन था। मास्टर जेकॾहिं तुंहिंजी नथा ॿुधनि त भलो साईं खणी झोली में विझे, जीअं असांजी पचर छॾे। मां त तुंहिंजे पारां हुननि खे मिंथ मेड़ कंदुसि, पर इहो त ॿुधा कयो छा अथनि? अञा पुछी थो त छा कयो अथनि? हर ॿिए टे ॾींहं मलार साईं घर में घिरियो बीठो आहे। जॾहिं असांजी छोकिरी मलार सां ज़िंदगी गुज़ारण नथी चाहे त पोइ इहो ज़ोर छा जो आहे? तव्हां बि जेकॾहिं पंहिंजी छोकिरी खे सम्झाए मोकिलियो न त इहो मसइलो ई न थिए। मास्तर हिन घाणे में छोकिरी खे मोकिलण खां सुठो आहे त छोकिरी खे घुटो ॾेई मारे छॾियो। छा सॼी ज़िंदगी तव्हां पंहिंजी छोकिरी खे घर में विहारे छॾींदो? असां तलाक करणु चाहियूं था, तलाक। ऐं मल्हार खे चओ त असांजी छोकिरी खे इज़त सां तलाक ॾे। असांखे मजबूर न कर मास्तर कोर्ट में वञण लाइ। तूं पंहिंजनि छोकरनि सां सलाह कर, न त पोइ असां कोर्ट में हलिया वेंदासीं। ॿिनि ॾींहनि में वरंदी ॾिजाए, न त 3 ॾींहं असां कोर्ट में केस दाख़िल कंदासीं। तूं छा थी चाहींदासीं तुंहिंजे हिस्से जी मिल्कियत वंडे ॾियूं? ईअं न? जी बाबा। तुंहिंजो हिन मिल्कियत में को बि हिस्सो न आहे, न ई तोखे हिस्सो मिलंदो। बाबा साईं कूंज ॿार आहे, या हिन जी ग़लती न आहे। जादू ऐं जाड़ो हिनखे मछराए हिते मोकिलियो अथऊं। मूं ग़लती का बि न कई। गोहराम तूं ऐं दुआ हिन मिल्कियत ते ऐश कंदा रहो ऐं मां धिकनि थापनि में हुजां, इहो मूंखां बर्दाश्त कोन थींदो। बाबा साईं जेकॾहिं तव्हां मूंखे मिल्कियत वंडे न ॾिनी न त मां कोर्ट में वेंदसि। ये जुबान हिन कूंजे जी न, पर ये जुबान जाड़े खान जी आहे, जाड़े खान जी। मां कोर्ट में वेंदसि, भले तव्हां मूंखे मुंहिंजो हक़ न ॾियो। तूं कोर्ट में वेंदी? कोर्ट में? हा कोर्ट में वेंदसि। कूंज ही तू छा पई बकी? मां चयो तो निकिरी वञे था, निकिरी वञ। पेर बि न रखे, खुली पई थी कोर्ट। हलिया वञो कोर्ट में। साईं ये त ॿार आहे, तव्हां त अकल खां कम वठो। कूंज ही तू छा पई बकी? पक्का कोन पई, पंहिंजो हक़ थी घुरा। कूंज अकुल कर।
हीअ मिल्कियत तुंहिंजी ऐं दुआ जी आहे। असीं क़ब्र में त कोन खणी वेंदासीं। अॼु बि हीअ मिल्कियत तव्हांजी आहे, सुभाणे बि तव्हांजी रहंदी। जॾहिं मिल्कियत मुंहिंजी आहे त हिसो वंडे छो नथा ॾियो? वंडे ॾियूं? वंडे ॾियूं त जाड़ो ई जातो उॾाए छॾियूं। बाबा मिल्कियत तव्हां वंडे ॾियो, पोइ असां हुनजी हिफ़ाज़त कयूं या उॾायूं? इहो असांजो कमु आहे, तव्हां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो। तूं सम्झाईंदी आहे मूंखे पंहिंजो फर्ज़? हैं? तूं मां हाणे एॾो अणजाण बणिजी वियो आहियां जो तोखां पुछां त मुंहिंजो फर्ज़ छा आहे? अनु, इहो छोकिरी खे हींअर जो हींअर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां वठी वञोसि, किथे मां हिनखे पूरो न करे छॾियां। बस साईं बस, कुंज तूं घर वञ, असीं सोचे पोइ तोखे ॿुधाईंदासीं तुंहिंजी मिल्कियत तोखे ॾियूं था या न। को बि हिन जो हिस्सो न आहे। वञ, वञी चो जाड़े खे त कोर्ट खुली पई अथसि, वञी कोर्ट जो दर खड़काए हिस्सो वठंदो ई ऐश कंदो जाड़ो खां। जल्दी कर, हथ लाए वठ, खल न पुठी तां लाए छॾे। बाबा मूं कॾहिं गाह कयो कोन्हे, वरी बि कोशिश कयां थो। जेकॾहिं तोखां गाह नथो थिए त सदोरी खे तलाक ॾेई पंहिंजी जान छो नथो आज़ाद कराई? इहो किथां जो इंसाफ़ आहे जो तव्हां ज़बरदस्ती तलाक पिया करायो? असां ज़बरदस्ती किथे था कयूं? असां तोखे मारियो, कुझु चयो? बाक़ी ही छा आहे? ही कहिड़ो कहर आहे? इहो त बाल लाइ पियो गाह करी, ओसी ताईं कंदो रहंदे जेसी ताईं सदोरी खे तलाक नथो ॾी। रानी सियाणी जी अबा, मूं तोखे किथे किथे न आहे ॻोल्हियो, तूं हिते लिकी वेठी आहीं। न बा लिखंदसि भला छो? उन घर में गेबात हुई न, डिॼा पई, इन करे हेॾे हली आयसि। गे बात तोखां ऐं कोड़ल खां वधीक का ॿी गे बात हूंदी? सचो ही मल्हार, सचो ही। सियाणीअ खां वधीक गे बात असांखे हिन सॼे ॻोठ में कान मिलंदी। कोड़ा मोर पोई जॾहिं बि वात खोलियो थी न, रुको बकवास ही कंदो रहिजे। मां बकवास थो कयां ऐं तूं? बस हाणे बस, मां तव्हांजो हिते लुड़ ॿुधण कोन आयो आहियां। मूंखे ख़बर आहे मल्हार त तूं हिते छो आयो आहीं, पर इहो कमु हाणे मूंखां कोन पुॼंदी। अचे ई पैसा वठ ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। तूं हाणे घणो ज़ोर थो भरी त मां तुंहिंजो कमु कयां थी। मां तोखे जवाब कोन थी ॾियां। रानी जे मथां ज़ोर भर त हिकु दफ़ो रुगो मूंसां ॻाल्हाए। ऐं हा, हुनखे इहो बि चइजे जेकॾहिं हिन नंबर ते न ॻाल्हायईं त इहो नंबर मां हुनखे बार बार मोकिलींदुसि। ठीकु आहे मल्हार पुट, मां वेंदसि। वेंदसि न, हिन वक़्त तां निकिर। जेसी ताईं तूं नथी थी अची ओसी ताईं मां हिते वेठो आहियां। वञ। अड़जी वियसि भागे मां, जान ही न छॾींदो। हाँ? हाणे इहो दिल में पिटण छॾ, निकिरण जी करता। वञा थी। मस्ताना, सुभाणे असां कोर्ट वञी करे केस दाख़िल कंदासीं ऐं तमामु जल्द मुंहिंजे ऐं मुंहिंजे मुड़ुस जे विच में तलाक थी वेंदी। पोइ मां तोखे ॿुधाईंदसि त तूं पंहिंजे माइटनि खे मुंहिंजे घर वठी अचिजांइ। मस्तानी, छा तूं पंहिंजे मुड़ुस खां तलाक वठंदी? मस्ताना, तोखे सॼी हक़ीक़त जी ख़बर आहे, पोइ बि तूं मूंखां पुछे थो छा तूं मूंसां शादी कोन कंदे? इहा ॻाल्हि न आहे मस्तानी। मस्ताना, तूं मूंसां शादी न बि करी न, पोइ बि मां पंहिंजे मुड़ुस खां तलाक वठंदसि। मस्ताना, मुंहिंजो मुड़ुस हैवान आहे, हैवान। शादी खां पोइ को ॾींहुं खाली न हुयो जंहिं ॾींहुं हुन मूंखे मार न ॾिनी हुजे। मस्तानी,
मूं त तोसां सॼी ज़िंदगी गुज़ारण जो वाइदो कयो आहे। पंहिंजे वाइदे ते कायम रहिजांइ मस्ताना। वाइदो वफ़ा थींदो मस्तानी। मस्ताना मां तो सब पोइ ॻाल्हायां थी, हींअर मूंखे कमु आहे। तूं वरी हिते आई आहीं? तोखे केतिरा दफ़ा चयो आहे त मल्हार जो न्यापो हिते न खणी ईंदी कर। वरी भी मुखे मल्हार मोकिलियो आहे। मूंखे को लाचार कोन्हे को त तुंहिंजो मुंहुं अची ॾिसां। हे नंबर ॾिनो मल्हार ऐं चवई थो हिन नंबर ते मूंसां ॻाल्हा। ऐं मां हर चक्कर इहो नंबर फाड़े फिटी करे छॾींदसि। हाणे हले था, मां चवां थी हल, न त धिक्का ॾेई कढंदीसांइ। वञा थी एतिरी छाती थी छिती थी ॾेखारी। यार सुञाणी आई कोन थी। हां तोखे त ख़बर आहे न, महा नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी, नथी चवां त मथे ते चढ़ी वई। रोज़ रोज़ पन्नो फाड़े थी मूंखे ॾेखारे। हलाणे हल, ॾिसे छा थी। बस मां बस अल्लाह भलाई कंदो, असीं आहियूं न तोसां गॾु। बस 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 हाणे ख़बर पई न तोखे केतिरो था चाहिनि ऐं भेणे दुआ खे केतिरो था चाहिनि। ॾिठी न पंहिंजी अखियुनि सां। तॾहिं त वॾड़ा चई विया न त जेके चुल्ह ते से दिलि ते। पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आई त इन गोराम ऐं भेणे दुआ पिणे जो केॾो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। सॼो ॾींहुं इहो छोरो सॼो ॾींहुं हिकिड़ो था वांदो पिणे ऐं माणे जावते थो कन भरींदो। मामा हाणे कुछ भी थी पए, मां मिल्कियत मां जरूर हिस्सो वठंदसि। इन में तोखे मुंहिंजी मदद करणी पवंदी। मां पिणे ऐं माणे खां मिल्कियत जो हिस्सो वठण मुंहिंजो कमु आहे। हा बाक़ी तोखे इन ॻाल्हि जे लाइ मुंहिंजो हिकिड़ो शर्त मञणो पवंदी। ॿुधाए मामा मूंखे छा करणो पवंदो? बस का ॻाल्हि ई कान्हे। इहे ॿ टे दरख़्वास्तूं लिखाए केस विझबो कोर्ट में। कमु ई सवलो। पर ॿुध इहे न थिए जो माणे ऐं पिणे तुंहिंजे मथे ते हथड़ो पेर ऐं तूं ईअं फिरी वञी। मामा हाणे मुंहिंजा वॾा तव्हां आहियो, जीअं तव्हां चवंदो मां उहे कंदसि। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। बस पोइ सम्झ त कमु थी वियो न। अॻियां अकबर आहे, उन जे अॻियां बि जाड़ो आहे, जाड़ो गुरुड़ पख। जादू पेट बुके जो दिमाग़ वॾो कमु कंदो अथई। हाणे इहे सभी त हिन मुंहिंजी देड़ीअ मुंहिंजा हथ जेके बंदि आहे न से पुर करे खोले छॾी ऐं मां हाणे आज़ाद थी उॾामसि। पोइ ॾिसजांइ त मां हिन अकबर ख़ान जो कीअं थो कयांसि ॾींगो ई। मुंहिंजे दिल बर खे मगी के ॾीना, उन समूह जी दिल लगी के ॾीना। ये हवाले तो दा बकरियूं पे जो होॾां चरनि, तूं हिते वेठो पे तो कलाम कई। खैर ताए? हा दा खैर आ। माल चरे पे बस ईअं ई वेही रहियुसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। काॾे पंध पिया हो दा? तव्हां सां ई मिलणो हुयो भा, ऐं तव्हां कॾहिं वठी हलंदो या हिते ई हाल वाल कयो। तो दा जी दा तूं वञो नी काज़ खे ढक। जी दा। काज़? तू न समझ। अचो। अदा कौन मेहमान लाए मानी करे अच। जी अदा। तव्हां का बि तकलीफ़ न कयो बा, बस रुगो असांखां हाल वाल वठो त असां निकिरो। केसि ताईं कुझु खाईंदो न पीअंदो तेसि ताईं को बि हाल वाल न थींदो। ऐं जेकॾहिं तकड़ा आहियो त पोइ तव्हां वञी सघो था।
तव्हां मानी तकलीफ़ न कयो, चांहि कराइजो। हिननि खे तूं छॾ, वञ मानी कराए अच, चांहि बि पियो पियूं था। जी अदा। तव्हांजी तारीफ़। मुंहिंजो नालो वरियाम आहे ऐं मारे अकबर खान जे ॻोठ जो आहे। ही मुंहिंजो दोस्त आहे लाला। चइबो त तव्हां बि अकबर खान जे ॻोठ जा आहियो। जी बा। सुल्तान वारनि जे धमकाइण सां कमु न थियो, पोइ तव्हां ॿिन्ही खे चमचागिरी लाइ मोकिलियो अथई। तव्हां ग़लति पिया सम्झो भाउ। सुल्तान ऐं असांजे विच में दुश्मनी हलंदड़ आहे ऐं मां हिन मक़सद लाइ न के ॿिए कम लाइ आयो आहियां। ठीकु आहे, हाल अहवाल बाद में वठूं था, पहिरियों तव्हां हथ मुंहुं धोई वठो। आजरा खान ॻाल्हि कर। बाबा जानी कहिड़ी ॻाल्हि कया, तव्हांरी नंढड़ी आहे न वॾो ज़िद कई बीठी आहे त बाबा जानी खे वञी चओ त पंहिंजी मिल्कियत मां मूंखे हिसो वठे। बाबा जानी ॾाढी मिल्कियूं कयूंमांसि, इलाज कयामांसि, पर सम्झे ई नथी। चयोमांसि बाबा बाबा असीं मिल्कियत जो छा कंदा, मिल्कियत हथनि जी मेर आया हिते ई धूड़ में पए। बाबा जानी इहो बि चयोमांसि त मिल्कियत खां सवाइ असांजो गुज़र सफ़र घर सुठे तरीक़े सां हले थो। हरू भरू तुंहिंजे माउ पीउ जे अॻियां वञी ॾिठो थिया, बाबा इहो मूंखे मुनासिब नथो लॻे। पर न साईं, नंढड़ी तोते वई आहे न, ॾाढी ज़िदी आहे, असुल मानी नथी कर, हिक जूं मिनतूं करे मानी कराईंदोमांसि। बाबा जानी मूंखे त ज़बरदस्ती तो ॾांहुं मोकिलियो अथसि। ऐं ख़बर आहे छा जी, चई त बाबा जानीअ खे पटको लाहे वञी पेरनि में विझीसि त मूंखे पंहिंजी मिल्कियत जो हिसो वंटे ॾे। चल खान मां को ॿार न आहियां, सब कुछ समझा थो। मुंहिंजी न्याणीअ दिमाग़ कंहिं ख़राब कयो, इहो बि ॼाणा। बाबा जानी तव्हां त हरू भरू असां ते पिया इल्ज़ाम ॾियो। बाबा जानी तव्हांखे त ख़बर आहे अॼुकल्ह जो औलाद केतिरो फरमान बरदार आहे। हाणे कूंज जे चवण ते माउ पीउ खे जॾहिं धू इहो वञी शहर निकितो, ऐं ख़बर अथई छा थो चए? चए थो त जॾहिं कूंज पंहिंजे माउ पीउ खां मिल्कियत जो हिसो वठंदी तॾहिं वापसि ईंदुसि ऐं पंहिंजो अलॻि घर ठाराए वेंदासीं। ऐं कूंज बि पंहिंजे मुड़ुस खे राज़ी करण लाइ इहो क़दम खणे पई। ऐं वरी तव्हांजा हरू भरू इल्ज़ाम असां ते। मां तव्हां मथां इल्ज़ाम कोन थो ॾियां, तव्हां वञी कुंज खे सम्झाए छॾियो त ज़िद तां लही वञे। छो त जाड़ा खान हिन वक़्तु मूंखे मिल्कियत विराइण मुनासिब नथो लॻे। हा, बाक़ी जॾहिं कूंज मां बणबी औलाद थींदुसि त पोइ हुनखे मां मिल्कियत लिखी ॾींदुसि। ठीकु आहे बाबा जानी, इहो मां वञी थो सम्झायांसि, ख़ुदा करे त सम्झी वञे। पर जेकॾहिं न सम्झी त तव्हां पंहिंजी छोकिरीअ खे पाण सम्झाइजो। बाक़ी इल्ज़ाम हरू भरू असां ते न हणो त तव्हां छोकिरीअ खे बरकलायो। जाड़ा खान माण्हू जंहिंजी उमिरि खां वाक़िफ़ हूंदो आहे न, हुनजा ॾंद न ई ॾिसंदो। पर खान तव्हांजे चवण मुताबिक़ त मां कमीणो आहियां। तव्हां मुंहिंजी कमी आहे पंहिंजा ॾिठी कान्हे।